नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में बदअमनी वधी वञण ऐं घोटकी पुलिस खे जाॻाइण लाइ शहरी इतिहाद पारां रैली कढी। शहरी इतिहाद जे अॻुवाण अल्लाह वसायो, घोटो लाला कैसर खान पठान, आगा अकील पठान, मौलवी गुलाम रसूल कलोड़ो, रईस मोहम्मद मलूक भुट्टो, मुजाहिद सखी जान चाचड़, नूर बख्श बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयां हुआ जंहिं ते घोटकी घुरे थो अमन ऐं ॿिया नारा लिखियल हुआ। इन मौके ते पाकिस्तान चौक ते पहुतल एहतजाज खे अॻुवान खिताब कंदे चयो आहे त एसएसपी घोटकी उमर तुफैल जे अदम दिलचस्पी शहर जो अमन ख़राब करे रहिया आहिनि। खेसि ऑफिस मां ॿाहिरि निकिरी शहरनि जा मसइला मालूम करणु खपनि। हिननि जो चवणु हो त थाणनि ते मुक़ररु कयल अमलदार ऐं अहलकार अमन कराइण बदिरां आम माण्हुनि खे तंग कंदा रहनि था। अहिड़े अमल सां हिकु तरफ़ शहर में गुस्सो पखिड़िजी रहियो आहे त ॿिए तरफ़ बदअमनी खे पिणु हथी मिली रही आहे। हिननि चिता ॾींदे शहर तोड़े भर पासे मां फुर थियल ऐं चोरियुनि जे थियल वारदातनि में थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे शहर जे अमन खे यकीन बणायो वञे। ॿी सूरत में ज़िले अंदर मरहलेवार एहतजाज शुरू कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।